जी बिल्कुल नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं खेजूअ जे ॻोठ मोहम्मद उस्मान महर में, जिते जेके ॻोठाणा आहिनि उहे बुनियादी सहूलतूं न हुजण करे ऐं ख़ासि करे जेको हितां जा ॿारड़ा आहिनि उहे बि हितां एतिजाज करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे स्कूल जी जेका सहूलियत मुयसरु न आहे, उन हवाले सां जेके हितां जा ॻोठाणा आहिनि उहे सरापा एतिजाज आहिनि। अचो त उन्हनि ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इन हवाले सां वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। इन हिसाब सां असांजो जेको ॻोठु आहे उहो सिंध पंजाब जे आख़िरी दंग ते ॻोठु आहे। उन में तमामु बुनियादी सहूलतुनि खां असां महरूम आहियूं, जीअं त स्कूल, बिजली ऐं इस्पताल, आरो प्लांट। असांजो जेको ॿारनि जो मुस्तक़बिल आहे बिल्कुलु तबाह थी रहियो आहे ऐं असां काफ़ी बि दरख़्वास्तूं वग़ैरह बि ॾिनियूं आहिनि। डिस्ट्रिक्ट चेयरमैन, DC, वज़ीर आला सिंध, गवर्नर खे बि दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। अञा तक उन ते कोई बि रिज़ल्ट न आहे आयो। ॿार जेके आहिनि असां इजाद कयूं बीठा आहियूं, को असांजी तालीम जी जेका आहे सहूलियत न आहे। असां वञूं काॾे, असां पंजाब सिंध पंजाब जे बॉर्डर ते आहियूं, रेगिस्तान इलाइक़ो आहे, हिते असांजी को बि ॿुधण वारो न आहे। असां सिंध हुकूमत खे, सॼी पाकिस्तान जी हुकूमत खे असां अर्ज़ु कयूं था असांजा नंढा नंढा ॿार आहिनि जेके मासूमिन जी तालीम न विञाई वञे। असां त पंहिंजी ज़िंदगी में जहलियत में जंहिंखे हिसाब सां विञायासीं, हाणे ख़ुदा इन्हनि ॿारनि जे इन मासूमनि जो ख़्यालु कयो वञे। PM पाकिस्तान, CM सिंध, गवर्नर सिंध ऐं ॿिए जेके बि आला ऑफिसर आहिनि, DC घोटकी खे अर्ज़ु कंदासीं त असांखे स्कूल ॾिनो वञे। ॻोठ मोहम्मद उस्मान महर में स्कूल जे करे ई ॿारड़ा तालीम हासिलु नथा करे सघनि। स्कूल न हुजण जे करे असांजा कुझु ॿारड़ा पंजाब साइड पढ़णु था वञनि, उते हिन खे तालीम नथी ॾिनी वञे, छो त सिंध जा आहिनि शागिर्द। हर ॻोठ में जेको आहे का तालीम कान्हे, असांजा ॿार तालीम खां ॿी का हिन वक़्त में महरूम। ॿिया बि सहूलियत की हिन खे ॻाल्हि आहे, रेगिस्तान जे इलाइक़े में असां पंजाब जी सरद बनियूं ते वेठा आहियूं, असांखे का सहूलियत कान्हे, असां तकलीफ़ आहे। इन जे लाइ वॾा सारा ॿार थी गया। असां पाण तालीम खां माज़ूर आहियूं, असांखे तालीम नथी मिले। बराए महिरबानी वज़ीर आला सिंध, असां सिंध जी बनी ते वेठा आहियूं, असांखे बराए महिरबानी स्कूल ऐं तालीम मिली वञे। न हिते रोड आहे, न रस्तो आहे। बराए महिरबानी बिजली, पाणी ऐं तालीम असांखे मिली वञे। जी बिल्कुलु, तव्हां हिते मौजूदु नंढनि ॿारनि ऐं उनखां अलावा जेके ॻोठाणा जेके सरापा एतिजाज हुआ उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। उन्हनि जो चवणु त असांजो ॻोठु जेको आहे उहो बुनियादी सहूलियतुनि खां महिरूम आहे ऐं उन्हनि जो ख़ासि जेका ॻाल्हि ॿोल उन्हनि कई, उन्हनि जो चवणु हुयो त असांखे स्कूल जी जेका सहूलियत आहे उहा ॾिनी वञे ऐं उन्हनि DC घोटकी ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे हिन ॻोठु मोहम्मद उस्मान महर में स्कूल जी सहूलियत फराहम कई वञे। कैमरामैन मोहरम अली सां गॾु उस्मान पयार, अवामी आवाज़ TV, खेंजू। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।